अस्सलामुअलैकुम। हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो सादिया चन्ना ऑफिशियल। जिन मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो ऐं कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो घणी पसंदि थी अची वञे त शेयर कजो। ऐं हे हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो हे हिकु वॾो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जो लीमो जेको लेमन तमामु मुख़्तलिफ़ आहे। उहो इन जे करे आहे जो हीअ हिकु ख़ासि नसुलु आहे लीमन जो ऐं सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे। ऐं तव्हां ॾिसो था त हिकु हीअ एॾी वॾी साइज़ जी प्लेट आहे, उन में बि पूरो आहे ऐं कटण खां पोइ हिन खे तव्हां ॾिसो था त कीअं थो नज़र अचे। ऐं ख़ासि ॻाल्हि ॿुधाईंदा त हे लीमो कंहिं ॿाहिरि मुल्क मां न आहे, हे असांजे पाकिस्तान जी पैदावार आहे। पाकिस्तान मुल्क में ई पैदा थिए थो। ऐं हे लीमे जी ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे त हे दवाउनि में इस्तेमालु थींदो आहे। दवाउनि में इस्तेमालु हकीम बि कंदा आहिनि। हकीम काफ़ी सारियूं उन्हनि मां दवाऊं तयारु कंदा आहिनि ऐं काफ़ी फ़ाइदा आहिनि हिन लीमे जा। ऐं मां खाई ॾिठो आहे लीमो, तमामु ज़बरदस्त ऐं टेस्टी आहे। ऐं जीअं नंढा लीमा हूंदा आहिनि असां वटि, जीअं आम मिलंदा आहिनि सब्ज़ी मंडीअ तां सब्ज़ी वारे खां, उन्हनि खां हिन जो टेस्ट काफ़ी मुख़्तलिफ़ आहे ऐं तमामु ज़बरदस्त आहे। ऐं बसि वीडियो पंहिंजी पुॼाणी ते आहे। हीअ लीमो मां पहिरियां तस्वीरुनि में ऐं वीडियोज़ में ॾिसंदी हुअमि ऐं मां पंहिंजी अखियुनि सां पंहिंजे साम्हूं ॾिठो ऐं खाई ॾिठो, तमामु ज़बरदस्त। ऐं जिन न ॾिठो उन्हनि हिन वीडियो में ॾिठो त वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो।